सॼी दुनिया जीअं पिरालो में बि हुकूमत तरफ़ां ॿियो चकर महांगाई जो बम करायो वियो आहे ऐं पिराले ऐं भरपास वारे इलाइक़नि वारनि माण्हुनि ऐं कारोबारनि महांगाईअ जे अमल खे ऐं महांगाई जे वधियल तेल खे रद्द करे छॾियो आहे। अहिड़े रीतीअ ई पिरालो जे भरपास वारे इलाइक़नि में पंहिंजो कारोबार बंदि करे ऐं पंहिंजे पेट्रोल पंप बंदि करे ऐं इलाइक़े वासियुनि इहो चवणु आहे त हीअ हुकूमत तरफ़ां राति जे ऊंदाहीअ में जेको फ़ैसिलो कयो वियो आहे, ॿियो चकर महांगाईअ जो बम करायो वियो आहे, ग़रीब आवाम उन जा रद्द करे छॾियो आहे। अहिड़े रीते ई पिरालो जे मेन मर्कज़ कारोबार बंदि करे छॾिया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं कैमरा जे टीम जे अॻियां त हीअ पिराले जा मेन चौराहा चौक आहिनि जेके अवाम सां सुबुह सां ई वो ॿुधो त तेल महांगो थी वियो आहे ऐं हुकूमत तरफ़ां बम करायो वियो आहे, उनखे रद्द करे ग़रीब अवाम पंहिंजा कारोबार बंदि करे ऐं इहो एतिजाज कयो त हीअ हुकूमत तरफ़ां जेको अधु राति जे ऊंदाहीअ में तेल खे वाध करे वियो आहे ॿियो चकर, उनखे असां रद्द कयूं था ऐं पंहिंजो कारोबार तेसि ताईं न खोलींदासीं जेसीं ताईं असांजे हिन रद्द अमल खे हिनखे हथ सां महांगाईअ खे जेको आहे रोकियो न वियो ऐं जेके फ़ैसिला कया विया आहिनि तेल वधायो हिनखे